मुल्क जो निगरान वज़ीर आज़म केरु थींदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अपोज़िशन लीडर राजा रियाज़ जी मुलाक़ात। निगरान वज़ीर आज़म जे मामले ते सलाह मशवरा। हतमी नाले ते इत्तफ़ाक़ न थी सघियो। ज़रियनि मूजिबि अपोज़िशन लीडर निगरान वज़ीर आज़म जे लाइ सादिक़ संजरानी जो नालो पेश करे छॾियो। राजा रियाज़ जो चवणु आहे त ॿिन्ही पासनि खां मिलियल नालनि ते वधीक मुशावरत कई वेंदी। फ़ैसिलो कयो आहे त सुभाणे बि हिक ॿी बेहक थींदी। उमेद आहे त सुभाणे काफ़ी शयूं क्लियर थी वेंदियूं। पीपुल्स पार्टी पारां निगरान वज़ीर आज़म लाइ अॻूणे परॾेही सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी, अॻूणे चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी जा नाला तजवीज़। ज़रियनि मूजिबि जलील अब्बास जिलानी निगरान वज़ीर आज़म लाइ मज़बूत उम्मीदवार बणिजी वियो। ॿियनि नालनि में हफ़ीज़ शेख, मियां मोहम्मद सुमरो ऐं फवाद हसन फवाद शामिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ IMF कर्ज़ प्रोग्राम के पंहिंजी हुकूमत जी वॾी कामयाबी करार ॾींदे चयो आहे त IMF प्रोग्राम न थिए हां त ख़बर नाहे केतिरी तबाही अचे हां। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररीअ लाइ आइनी ज़िम्मेवारी पूरी करण जे लाइ तयारु आहियां। मुल्क खे तरक़ी ऐं ख़ुशहालीअ ॾांहुं वठी वञी रहिया आहियूं। अॼु जेतिरी एके ऐं इत्तिफ़ाक़ जी ज़रूरत आहे एतिरी पहिरियां न हुई। कोशिशि कई त वसीलनि खे मुमकिन हद ताईं घटाए सघिजे।